डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमरो साहब, सदर महफ़िल, स्टेज ते वेठल ॿिया मोज़िज़ महिमान ऐं असांजी दावत कई आहे हाल में मोज़िज़ महिमान सभिनी जो शुक्रियो जो असांजे सॾ ते कई आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। सिंधी ॿोली अथॉरिटी खे हिकिड़ो मैंडेट आहे सिंधी ॿोलीअ जी तरक़ी ऐं फलाह जो। असीं अॼु हिन स्कॉलर साहिबान तव्हां सभिनी जे साम्हूं पंहिंजे अज़म जो इज़हार कयूं था ऐं असां हिन हवाले सां अकाउंटेबल बि आहियूं ऐं पंहिंजी ज़िमेदारी बि महसूसु कयूं था ऐं उमेदु कयूं था त हिन स्कॉलर साहिबान जी उन सरबराही में उनजी मशवरनि जी रहनुमाई में यकीनन असांखे अॻिते वधण जो रस्तो मिलंदो। हाणे हिकिड़ी हक़ीक़त इहा आहे, ॿी हक़ीक़त इहा आहे त ताज़ो हिकिड़ी सर्वे आई आहे, उन में का असांजी जेका दर्जेबंदी थियल आहे सिंधी ॿोलीअ जी, उहा ॾाढी हिकिड़ी ॾुख ईंदड़ या सम्झो त खणी हौसला अफ़ज़ाल आहे। हाणे दुनिया में हिकिड़ी सुठियुनि ॿोलियुनि जी कैटेगरी 100 जी कैटेगरी में असांजो नंबर 70 ते आहे ऐं रीजनल ॿोलियुनि में जेका असांजी दर्जेबंदी आहे उहा बिल्कुलु बि हौसला अफ़ज़ाल आहे। असां बंगाली, हिंदी इन सभिनी खां त हेठि आहियूं, इवन उर्दू ऐं गुजराती ॿोली खां बि असां बिल्कुलु हेठि आहियूं ऐं असांजी दर्जेबंदी में असां महज़ सराइकी ऐं हिकिड़ी ॿी ॿोली आहे उन खां मथे आहियूं। सो इहा यकीनन असांजे लाइ ॾुख ईंदड़ ॻाल्हि आहे ऐं असां स्कॉलर साहिबान मौजूदु आहिनि, उहे यकीनन इन सिलसिले में असांजी रहनुमाई कंदा त जीअं असां सिंधी ॿोली जी तरक़ी ऐं फलाह जे लाइ हिन अथॉरिटी जे प्लेटफॉर्म तां कुझु मज़बूत ऐं मुतहरिक हिकिड़ो सिरिश्तो जोड़े सघूं। मां ॿीहर तव्हां सभिनी महिरबानी ऐं स्कॉलर साहिबान जो शुक्रिया अदा कयां थो जो तव्हां असांजे सॾ ते कई आहे। महिरबानी।